लालू रैंक में शेरन पारा बदमनी ऐं पुलिस खिलाफ़ एहतिजाज कयो वियो। अब्दुल हलीम छुट्टो, मोहम्मद सिद्दीक तुनियो, साजिद हुसैन तुनियो ऐं ॿियनि चयो त ॾोहारियनि शेरनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुननि चयो त घरनि जे दरनि तां मोटरसाइकिलूं चोरी कयूं पियूं वञनि। डीएसपी साहब के मां गरीब जी दर तो गाड़ी काए विया आहिनि जंहिंते मां रोज़ी कंदो हुअसि, बचड़ा पालींदो उन जे करे 7:30 बजे मुंहिंजी गाड़ी वई आहे दर तां। नंढड़ो बचड़ो मुंहिंजो बीमार हो, वो खणण वियुसि, मोटी आयसि, सो गाड़ी मुंहिंजे दर ते आई कोन। हुननि चयो त पुलिस बदमनी बावजूद ख़ामोश तमाशाई बणियल आहे। लॻे थो त उहा बि चोरनि सां मुलविस आहे। हिन दौर में को पढ़ियल लिखियल हिते जो अचे ऐं हिन ग़रीबनि इंसाफ़ कयो वञे। असांखे पंहिंजी गाॾी ॾिनी वञे। अलाए किथे हिकु राति में 2 क्राइम थी चुका आहिनि, को बि ज़ाब्तो को बि अॼु ताईं हिकिड़ो चोर न पकड़ी सघियो आहे। तव्हां हिन बैकग्राउंड ते अॼु ॾींहं ताईं को चोर न पकड़े सघियो। अञा बि हिकु राति में वॾो थिया आहिनि। अॻवाननि मुतालबो कयो त नाइल पुलिस एहलकारनि खे हटाए चोरनि खिलाफ़ कार्रवाई करे संदन बेचैनी ख़त्म कई वञे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।